हिक तहक़ीक़ मां इहो साबित थियो आहे त अकेले ज़िंदगी गुज़ारींदड़ औरतुनि जी भेट में मर्दनि खे वधीक नुक़साननि खे मुंहुं ॾियणो पवे थो ऐं उन्हनि में दिलि जे मर्ज़ में मुब्तला थियण जा इम्कान वधनि था। तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई हुई त शादी न करण जा केतिरा ई नुक़सान हूंदा आहिनि ऐं ख़ासि तौर ते कंवारनि मर्दनि खे सिहत जे मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। हिक नई तहक़ीक़ में इहा ॻाल्हि साम्हूं आई त शादी न करण सां मर्द वधीक नुक़साननि खे मुंहुं ॾियनि था। डेनमार्क जी कोपनहेगन यूनिवर्सिटी में 4835 माण्हुनि खे शामिल कयो वियो ऐं उन्हनि जे रत जा नमूना वरिता विया, जंहिं जे ज़रिए उन्हनि जे जिस्म में सोज जे गॾियल सतह जो जाइज़ो वरितो वियो। कोपनहेगन यूनिवर्सिटी जे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट में रिसर्च एसोसिएट डॉक्टर कैरोलिना डेविडसन चयो त तहक़ीक़ जे नतीजे मां असांखे ख़बर पई त जिन मर्दनि जूं शादियूं न थियूं ऐं उहे गुज़िरियल 1 साल खां अकेला ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि या वरी हुननि विच में ब्रेकअप थी वियो आहे, उन्हनि मर्दनि में वर्म जी सतह नुमाया नज़र आई। हुननि चयो त ब्रेकअप या तलाक बावजूदि वर्म जी इहा सतह औरतुनि में वधीक नज़र न आई ऐं उन्हनि में अहिड़ो को बि असर असांजे इल्म में न आयो, जंहिंमां साबित थिए थो त गैर शादीशुदा मर्द वर्म या जिस्मानी सोज खे मुंहुं ॾियनि था, जेको दिलि जे मर्ज़ जो बुनियादी सबबु हूंदो आहे। डॉक्टर डेविडसन चयो त तहक़ीक़ में हिसो वठंदड़ गैर शादीशुदा या तलाक याफ़्ता अकेली ज़िंदगी गुज़ारींदड़ औरतुनि में इहा सतह न हुजण जो सबबु इहो बि थी सघे थो त इन तहक़ीक़ में मर्दनि जी भेट में घटि औरतुनि हिसो वरितो। ख़्यालु रहे त शादी करणु उमिरि वधण सां दिमाग़ जे सेहतमंद रखण में मदद फ़राहम कंदो आहे ऐं डेमनेशिया जहिड़नि मर्ज़नि जो ख़तरो घटाए थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk